नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे कंडियारो का ख़बर ॾींदासूं। कंडियारे जे निजी सुपीरियर सिटी पब्लिक हाई स्कूल जे प्रिंसिपल फारूक अहमद सूमरो पारां स्कूल में क्विज़ मुक़ाबलनि जो प्रोग्राम करायो वियो, जंहिंमें 2हीं खां 8हीं क्लास जे शागिर्दनि में क्विज़ मुक़ाबला थिया, जंहिंमें सियासी, इस्लामी, साइंसी, समाजी अभ्यास जा सवालनि जा जवाब मुक़ाबला कराया विया। कामयाब शागिर्दनि में इनामात पिणु विरहाया विया, जंहिंमें कंप्यूटर, गोल्ड मेडल, 3000, 2000 ऐं 1000 रुपयनि जा कैश इनाम ॾिना विया। जॾहिं त तक़रीब में ख़ासि महिमान तौरु ऑल पार्टीज़ कंडियारो जे वाइस चेयरमैन मोहम्मद रमज़ान खाशकली, टाउन चेयरमैन सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, अब्दुल करीम अब्बासी, अब्दुल शकूर पीरज़ादो ऐं ॿिया मौजूद हुआ। जॾहिं त तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त असांजे सॼे सिंध में सरकारी तौरु निजी स्कूलनि में अहिड़ा क्विज़ तक़रीरी सवालनि जवाबनि जा मुक़ाबला कराया वञनि ऐं हिन वक़्तु साइंस इस्लामियात जे हवाले सां शागिर्दनि में ॼाण हुजणु इंतहाई ज़रूरी आहे। जॾहिं त इन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल फारूक सूमरो ॿुधायो त असांजे स्कूल में 1000 खां मथे शागिर्दनि जी एनरोलमेंट आहे। असां इन्हनि खे बहितरीन तालीम ॾेई रहिया आहियूं। असांखे तमामु ख़ुशी थी रही आहे जे असांजे स्कूल में एतिरो ॿारनि में टैलेंट मौजूदु आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।